अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हालतन ते गहरी नज़र रखंदड़ खूबसूरत लेखक लतीफ़ जमाल जो खूबसूरत मज़मून जंहिंजो उनवान आहे मुल्क जी पार्लियामेंट ऐं क़ौम परस्त पार्टियुनि जा ख्वाब। विल डेवरांट पंहिंजे किताब दी स्टोरी ऑफ फ़िलसाफ़ीअ में सियासी मौज़ू ते बहस कंदे हिकु हंधि लिखियो आहे त हर हुकूमत पंहिंजे शिदत पसंदि ख़्यालनि सबबि तबाह थी सघे थी। जमहूरियत जो बुनियादी उसूल इहो आहे त जमहूरी निज़ाम में हर कंहिंखे बराबरी हासिलु हुजे। जेकॾहिं जमहूरियत पंहिंजे बुनियादी उसूलनि तां हथ खणे थी त उनजो नतीजो रुॻो अक्सरियत जी आमरियत बणिजी वञे थो, जंहिं सबबि सभ खां वधीक चालाक ऐं कारोबारी तबिको ई अवाम जो मुहाफ़िज़ बणिजी वञे थो ऐं जमहूरियत जे नाले ते अवाम जो इस्तेसाल कंदो रहे थो। इहो ख़्यालु रुॻो विल डेवरांट जो ई न पर आलमी दानिश्वरनि जी वॾी अक्सरियत आहे। जॉन स्टीवार्ट मल खां वठी मार्क्स ताईं ऐं एंटोनियो ग्रामची खां वठी गांधी ऐं नोम चोम्स्की ताईं सभु इन ॻाल्हि ते सहमत हुआ त जेका जमहूरियत फ़र्द जी आज़ादी जे तहफ़ुज़ में नाकाम बणिजी वञे उहा जमहूरियत न पर अक्सरियत जी आमरियत आहे। जॾहिं ताक़तवर तबिका हुकूमतनि मथां क़ाबिज़ बणिजी वेंदा आहिनि तॾहिं अवामी राय जी हैसियत जटाउ करे नाहे सघंदी। मार्क्स त ईअं बि चयो हो त रियासत अवाम बजाए हमेशह हुक्मरान तबिके जे मुफ़ादनि खे तहफ़ुज़ ॾियण जो वसीलो बणिबी आहे। अहिड़ी हालत में अक्सरियत जी मर्ज़ी या ख़्वाहिश बुनियादी तौरु ताक़तवर तबिकनि जे ख़िदमतनि जे तौर ते इस्तेमालु कई वेंदी आहे। जेकॾहिं असां जहिड़े मुल्क में चूंडूं ऐं जमहूरी अमल का हक़ीक़ी तब्दीली आणे सघनि हा या निज़ाम जी तब्दीली जो बुनियादी कारण बणिजी सघनि हा त हिन मुल्क जी मख़सूस अशराफ़िया वधीक मज़बूत बणिजी न सघे हा। जॾहिं ताक़तवर तबिका ऐं अशराफ़िया मुकमिल तौर ते रियासत या रियासती इदारनि मथां क़ाबिज़ बणिजी वञनि था त अवाम जी राय जेका वोट ऐं चूंड अमल जी शकिल में हुजे थी सा रुॻो रस्म बणिजी रहिजी वञे थी। अहिड़ी सूरतहाल में सियासतदाननि ऐं हुक्मराननि जो अमली किरदारु अवामी अक्सरियत जी भलाई या उन्हनि जी मुआशी तरक़ी ऐं इंसाफ़ जी बहाली बजाए रुॻो पंहिंजनि ज़ाती ऐं गिरोही मफ़ादनि ताईं महदूद बणिजी वञे थो। समाजी इंसाफ़ जो तस्वर हिकु ख़्वाबु बणिजी वञे थो जेको रुॻो नज़रियाती किताबनि तक़रीरनि ऐं तहरीरनि ताईं महदूद थी वञे थो। अहिड़ी सूरतहाल में जॾहिं समूरो सियासी निज़ाम रियासती कब्ज़े हेठि अची वञे ऐं अवामी वोटनि मथां अवाम जा इख़्तियार ई न हुजनि ऐं मुल्क जा वाघ धणी चूंड नतीजा पंहिंजी मर्ज़ी जा हासिलु कंदा हुजनि। अहिड़ी हालत में हिन मुल्क जे चूंड निज़ाम मथां केरु भरवसो करे सघे थो। अहम मसइलो त चूंडनि जी शफ़ाफ़ियत आहे। जेसिताईं चूंडनि जी शफ़ाफ़ियत मुमकिन न हूंदी का बि पार्टी पंहिंजी मर्ज़ी जी हुक्मरानी हासिलु करे न सघंदी, न ई हिन मुल्क में जमहूरी सियासी निज़ाम बहाल थी सघंदो। हिन वक़्त ताईं जेके बि सियासी पार्टियूं इक़्तिदार हासिलु कंदियूं रहियूं आहिनि या अपोज़िशन में आहिनि या उहे धुरियूं जेके हिन मुल्क जे निज़ाम खे बदिलाइण जूं हामी आहिनि उहे पंहिंजी मर्ज़ी जा नतीजा हासिलु करण में बेवस बणियल आहिनि। जेके पार्टियूं मुल्क जे असुलु ताक़तनि सां इक़्तिदार जी हासिलात लाइ सियासी सौदेबाज़ियूं कनि थियूं उहे इक़्तिदारी ताक़त हासिलु कंदियूं रहनि थियूं। इहो ई सबबु आहे जो हिन मुल्क में जमहूरी निज़ाम जी बहाली समूरियुनि सियासी धुरियुनि लाइ इंतिहाई वॾो मसइलो बणियलु आहे। जेकॾहिं चूंडनि जी शफ़ाफ़ियत मुमकिन बणिजी न सघे त हिन मुल्क में का बि पार्टी सियासी आइनी मुआशी ऐं समाजी सुधारा आणे न सघंदी। उहा पार्टी इक़्तिदारी ताक़त हासिलु करण खां पोइ बि असुलु ताक़तनि जी अतात हेठि रहंदी। हिन वक़्तु हिन मुल्क जो अहम मसइलो जमहूरी सियासी पार्टियुनि ऐं इदारनि जो ज़वालु आहे। जेसिताईं उहे इदारा क़ाबिज़ क़ुवतनि खां पाण आजो न कंदा तेसिताईं हक़ीक़ी अवामी जमहूरियत बहाल थी न सघंदी। अवाम कानून ऐं इंसाफ़ जी बालादस्ती खां महरूम रहंदो। सियासी पार्टियूं मुल्क जे असुलु वाघ धणियुनि जे हुक्मनि जो ताबेदार रहंदियूं। अहिड़ी सूरतहाल में का बि सियासी पार्टी चूंडनि ज़रिए हिन मुल्क जी क़िस्मत खे तब्दील नथी करे सघे जेसिताईं उहा मुल्क जे बालादस्त क़ुवतनि खां आजिबो हासिलु नथी करे। असुलु मसइलो ताक़तवर धुरियुनि जी बालादस्ती ई आहे। उन लाइ समूरियुनि जमहूरियत पसंदि सियासी पार्टियुनि खे पंहिंजे सियासी आजिबे लाइ जदोजहद करणु घुरिजे। इन सॼी सूरतहाल में सिंध जे वतनदोस्त क़ौम परस्त पार्टियुनि जे कुल हलक़नि जो इहो बि ख़्यालु आहे त उहे 1973 जे आइन तहत
या 1940 वारी करारदाद तहत सूबनि जे हक़ ख़ुद इरादियत हासिल करण में कामयाब थी वेंदा। उन करे चूंड अमल जो हिस्सो न रही या उन मोर्चे खे हमेशह ख़ाली छॾे उन्हनि हिन मुल्क जी सियासत खे ख़ुदि ई माफ़ियानि जे हवाले करे तारीख़ी ग़लती कई आहे। क़ौमपरस्त पार्टियूं सम्झनि थियूं त 1940 वारी करारदाद लाहौर जंहिंमें क़ौमनि जी अलॻि सुञाणप ख़ुदि मुख़्तियारी जा सुंदर सपना ॾेखारिया विया हुआ, उन्हनि सपननि जे साबियाउनि लाइ उहे पंहिंजी सूबाई ख़ुदि मुख़्तियारी हासिल करे वठंदा। जेकॾहिं उन्हनि खे आवाम तरफ़ां चूंडनि जी शफ़ाफ़ियत जे बुनियादनि ते पार्लियामेंट में वञण जो मौक़ो मिलियो त उहे पंहिंजे सूबनि जी क़िस्मत तब्दील करे छॾींदा। इहो बयानियो चवण जी हद ताईं त मोहींदड़ आहे, पर जॾहिं हिन मुल्क जी मजमूई सियासी सूरतहाल जे हवाले सां ॾिसबो त हाणे उन बयानी जे बुनियाद ते सूबाई ख़ुदि मुख़्तियारी ऐं वतन जे वसीलनि मथां मालिकी जा इख़्तियार हासिल करणु मुमकिन न आहिनि रहिया। जेकॾहिं ईअं हुजे हा त बज़ाहिर अवामी मैंडेट सां आयल इक़्तिदारी ताक़तूं पार्लियामेंट जे अंदरि बेवस बणियल न हुजनि हा। मुल्क जूं वॾियूं सियासी पार्टियूं जिन वटि हिन वक़्तु अवामी मैंडेट बि आहे, पर उहे बि हिन मुल्क जे असल वाघ धड़नि जे हुकुमनि खां सवाइ को फ़ैसिलाइतो किरदारु अदा करण में बेवस बणियल आहिनि। दर हक़ीक़त उहे मामला रुॻो क़ानूनी दलीलनि ऐं आइनी हवालनि ताईं महदूद बणियल आहिनि, जॾहिं त इक़्तिदार जी असल ताक़त सियासी पार्टियुनि वटि नाहे रही। मुल्क जूं वॾियूं सियासी पार्टियूं ख़ुदि अवामी मैंडेट हुजण जे बावजूदि बि हिन मुल्क में इक़्तिदारी अरसाए क़ैद सम्झी काटनि थियूं, जिन खे इक़्तिदारी मशरूत बुनियादनि ते मुयसरु थिए थो। अहिड़ी हालत में जेकॾहिं सिंध जूं वतन दोस्त क़ौमपरस्त सियासी पार्टियूं वॾे अवामी मैंडेट सां पार्लियामेंट में अचनि थियूं त छा उहे फ़ैसिला साज़ी जा इख़्तियार हासिल करण में कामयाब थी सघंदियूं, या मुल्क जे असल वागधड़नि जे मुफ़ादनि ख़िलाफ़ को अहिड़ो अमल करे सघंदियूं जेको अमल हिन मुल्क जी आइनी बालादस्ती ऐं कानून साज़ी में को वॾो किरदारु अदा करे सघे। उन लाइ वॾो मिसाल त ख़ुदि बलूचिस्तान जी क़ौमी तहरीक आहे। बलूचिस्तान जो सियासी तजुर्बो इन आलमी रुझान जो इंतिहाई अहम ऐं चिटो मिसाल आहे, जिते क़ौमपरस्त सियासत खे चूंड अमल ज़रिए अवामी हिमायत हासिल हुई, पर इक़्तिदार ऐं वसीलनि ताईं पहुच रियासती ताक़त जी मर्ज़ी सां ई मशरूत रही। 1970 जे आम चूंडनि में जेके पाकिस्तान जी तारीख़ जूं पहिरियों ऐं कंहिं हद ताईं आज़ाद ऐं शफ़ाफ़ चूंडियूं सम्झियूं वञनि थियूं, बलूचिस्तान में नेशनल अवामी पार्टी खे वाज़े अवामी मैंडेट हासिल थियो, जॾहिं त जमीयत उलमा इस्लाम उन जी पार्लियामानी साथी तौरु साम्हूं आई। उन्हनि चूंडनि जे नतीजे में 1972 में बलूचिस्तान में हिकु चूंडियल सूबाई हुकूमत क़ाइमु थी, जंहिंमें अताउल्ला मेंगल बलूचिस्तान जो पहिरियों चूंडियल वॾो वज़ीर बणियो, जॾहिं त गौस बख़्श बज़ीन जो गवर्नर मुक़ररु थियो। इहा उहा तारीख़ी घड़ी हुई जॾहिं बलोच क़ौमपरस्त सियासत पहिरियों भेरो पार्लियामेंट में पहुची इक़्तिदार हासिल कयो ऐं खेनि सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जूं वॾियूं उमेदूं नज़र अचणु लॻियूं। बलोचनि जी उहा उमेद जेका तारीख़ में हिकु इम्कान तौरु दाख़िल थी हुई, सा तमामु जल्दी रियासी ताक़त जी सियासी सख़्तियुनि सां टकराइजी वई। 1973 में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वफ़ाक़ी हुकूमत बलूचिस्तान जी चूंडियल सूबाई हुकूमत खे बरतरफ़ करे छॾियो। उन फ़ैसिले लाइ क़ौमी सलामती, अलहदगी पसंदी ऐं आइनी भञकड़ी जहिड़ा दलील पेश कया विया, पर हक़ीक़त में रियासत पारां उहे क़दम उन लम्हे खयां विया जॾहिं चूंडियल बलोच क़यादत वसीलनि मैदनियात गैस ऐं सूबाई इख़्तियारनि बाबति मर्कज़ सां संजीदा ॻाल्हियुनि जी शुरूआति कई हुई। हुकूमत जी बरतरफ़ी सां गॾु नेशनल अवामी पार्टी ते बंदिश लॻाई वई, अॻुवाननि खे जेल मोकिलियो वियो ऐं बलूचिस्तान हिकु भेरो ॿीहर फ़ौजी ऑपरेशन जे वर चढ़ी वियो। इहो वाक़ियो रुॻो हिकु सूबाई हुकूमत जे ख़ात्मे जो ई न हो, पर पार्लियामानी सियासत जे हदनि खे वधीक चिटो ऐं वधीक वाज़ह करण वारो तारीख़ी मोड़ हो। उन खां पोइ बलोच सियासत में उहो अहसासु गहरो थींदो वियो त चूंडनि वसीले हासिल कयल मैंडेट रियासत जे ताक़तवर इदारनि लाइ एसिताईं क़ाबिल क़बूल आहे जेसिताईं उहो मर्कज़ी पॉलिसियुनि खे चैलेंज न करे। जॾहिं चूंडियल नुमाइंदा वसीलनि ते पेट्रोल गैस जी आमदनी, बंदरगाहनि या छावनियुनि जहिड़नि सुवालनि खे उथारिनि था, तॾहिं पार्लियामानी रस्तो बि उन लाइ बंदि थी वञे थो। 1977 खां पोइ ज़ियाउल हक़ जी मार्शल दौरान पार्लियामानी सियासत मजमूई तौरु मुअतल रही, पर ख़ासि तौरु बलोच क़ौमी तहरीक खे वधीक कमज़ोर कयो वियो। 1985 जे ग़ैर जमायती चूंडनि खां वठी 1988 खां पोइ बहाल थींदड़ जमहूरी अरसनि में बलोच अॻुवान क़ौमी असेंबली ऐं सेनेट ताईं त पहुता, पर पॉलिसी साज़ी खां खेनि परे रखियो वियो।
गैस मैदनियात ऐं ज़मीन जहिड़ा बुनियादी सवाल हमेशह वफ़ाक़ी वज़ारतनि इस्टेब्लिशमेंट ऐं गैर चूंडियल इदारनि जे कंट्रोल हेठि रहिया। 1990 ऐं 2000 ईस्वी जे ॾहाकनि में बलूचिस्तान नेशनल पार्टी ऐं ॿियूं बलोच कॉन्फ्रेंस धुरियूं चूंड सियासत में हिसो वठंदियूं रहियूं। कुझु मौक़नि ते त उहे इत्तेहादी हुकूमतनि जो हिसो बि बणियूं, पर नतीजो साॻियो रहियो। खेनि न गैस रॉयल्टी ते मुकमल इख़्तियार हासिल थी सघिया, न ई संदन सूबे जे वसीलनि मथां मालिकी जो हक़ तस्लीम कयो वियो। ऐं न वरी जबरी गुमशुदगियुनि, कानून लागू कंदड़ इदारनि जे चेक पोस्टनि ऐं इंसानी हक़नि जे मसइलनि ते पार्लियामेंट को असराइतो किरदारु अदा करे सघे। 2006 में नवाब अकबर बुगटी जी शहादत बलूचिस्तान जी सियासी तारीख़ में हिकु नओं मोड़ थी अची बीठी। उन वाक़े खां पोइ बलूच समाज में पार्लियामानी सियासत ते बेइतमादी वधीक गहरी थी वई। केतिरनि इलाइक़नि में चूंड बाइकाट, घटि वोटिंग ऐं हथियारबंद मज़ाहिमत खे आख़िरी रस्तो सम्झण जो रुझान वधंदो वियो। बलोच नौजवाननि लाइ पार्लियामेंट अहिड़ो इदारो बणिजी वई जिते ख़िताब थियनि था ऐं वाइदा थियनि था, पर फ़ैसिला साज़ी जो इख़्तियार उन्हनि धुरियुनि वटि आहे जेके पार्लियामेंट खे पंहिंजी मर्ज़ी सां हलाइण जो इख़्तियार रखनि थियूं। इहो सॼो तारीख़ी सियासी तजुर्बो इहो साबित करे थो त बलूचिस्तान में पार्लियामानी सियासत मसइलो न हुई, पर मसइलो इहो हो त पार्लियामेंट खे हक़ीक़ी इख़्तियार कॾहिं बि हासिल थी न आहिनि सघिया। जॾहिं चूंडियल असेंबलियुनि खे वसीलनि मथां मालिकी ऐं सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जहिड़ियुनि पॉलिसियुनि बाबति फ़ैसिला करण जो इख़्तियार ई मिली न सघे, तॾहिं चूंडूं रुॻो नुमाइंदगी जी अलामत बणिजी वञनि थियूं। अहिड़ी सूरतहाल में बलोच कॉन्फ्रेंस सियासत पार्लियामेंट में वञी बि पंहिंजी क़ौम खे उहो यकीन न ॾियारे सघे त वोट जी ताक़त सां क़िस्मतनि खे तब्दील करे सघे थी। नतीजे तौरु बलूचिस्तान जो तजुर्बो पाकिस्तान जे रियासती ऐं सियासी ढांचे बाबति हिकु तल्ख़ हक़ीक़त खे वाइखो करे थो। जॾहिं रियासी ताक़त चूंड नतीजनि खां मथां ई बणियल हुजे, तॾहिं पार्लियामानी सियासत क़ौमनि लाइ आज़ादी ऐं ख़ुदि मुख़्तियारी जो ज़रियो बणिजी न सघंदी। जेकॾहिं सिंध जूं वतनदोस्त कॉन्फ्रेंस सियासी पार्टियूं बि अवामी मैंडेट हासिल करे पार्लियामानी मोर्चे खे वाहिद हल सम्झनि थियूं त उहा उन्हनि जी सम्झ आहे, पर मुल्क जी सॼी सियासी तारीख़ हिन ॻाल्हि जो वाज़े सबूत आहे त जेसिताईं पार्लियामेंट आजिबो हासिल न कंदी, नतीजा हासिल थी न सघंदा। छाकाणि त हिन वक़्तु जेसिताईं रियासती मुफ़ादनि खे चैलेंज करण वारियूं धुरियूं पंहिंजे वतन दोस्त कॉन्फ्रेंस बयानिए ऐं वसीलनि जी मालिकी वारे नारे सां चूंडनि में हिसो वठंदियूं, त उनखे बि फार्म 47 जी ॼार में फासाए उनजे मैंडेट ते राताहो हयो वेंदो। जेसिताईं रियासती इदारनि या असल वाघ धड़ियुनि खे इहा ख़ातिरी न थींदी त उहे कॉन्फ्रेंस ताईं वतन दोस्त धुरियूं रियासती मुफ़ादनि खे चैलेंज न कंदियूं ऐं रियासती मुफ़ादनि मुताबिक़ सूबाई ख़ुदि मुख़्तियारी ऐं वसीलनि मथां मालिकी वारी नज़रियाती वाट ते हलंदियूं, उन्हनि खे कंहिं बि सूरत में अवामी मैंडेट जे बावजूदि बि इक़्तिदार में हिसो न ॾिनो वेंदो, न ई खेनि पार्लियामेंट में पेर रखणु ॾिनो वेंदो। उन लाइ जेकॾहिं सिंध जूं कॉन्फ्रेंस सियासी पार्टियूं तारीख़ी तजुर्बनि मां सिखण जे बावजूदि बि साॻे बयानीअ सां पार्लियामेंट में वञण लाइ चूंड अमल खे अहम सम्झनि थियूं, त उहा उनजी पंहिंजी सोच आहे, जंहिंजे इज़हार जो खेनि मुकमिल इख़्तियार आहे, पर वतन जी वारसी मालिकी लाइ सभ खां पहिरीं जमहूरी सियासी इदारनि जी आज़ादी अहम आहे। असल वाघ धणी हिन वक़्तु उन्हनि सियासी पार्टियुनि खे ई वधीक सियासी स्पेस ॾियण लाइ तयारु आहिनि जेके वतन जे सौदेबाज़ियुनि वक़्तु असल वाघ धणियुनि जे मुफ़ादनि लाइ कमु कनि ऐं पंहिंजे वतन जे वसीलनि जी मालिकी तां हथ खणी वञनि। इहा ॻाल्हि सम्झण जे बावजूदि बि जेके वतन दोस्त कौमपरस्त सियासी पार्टियूं पार्लियामेंट जे पंध खे सिंध जे वसी तर क़ौमी मुफ़ादनि लाइ अहम सम्झनि थियूं, त उन्हनि खे मुल्क जे वॾियुनि सियासी पार्टियुनि वांगुरु तॾहिं ई स्पेस मिली सघंदो जॾहिं उहे असल वाघ धणियुनि खे इहा ख़ातिरी कराइण में कामयाबु थी सघनि त उहे पार्लियामेंट में अचण खां पोइ वफ़ाक़ जी फुरलूट खे क़ानूनी शिकल ॾियारण में उनजो साथ ॾींदा। उन लाइ सिंध जे वतन दोस्त क़ौमपरस्त सियासी पार्टियुनि खे पार्लियामेंट वारे पंध ते वञण खां अॻु वफ़ाक़ी इदारनि ऐं रियासती कब्ज़े ख़िलाफ़ डिघी अवामी सियासी जदोजहद करणु घुरिजे। जेसिताईं रियासती इदारनि जी सियासत में मुदाख़लत ख़तमु न थींदी, तेसिताईं पार्लियामेंट में पहुचण सां बि सिंध जे सियासी मुआशी मुफ़ादनि ऐं वसीलनि खे बचाइण वारो अमल मुमकिन बणिजी न सघंदो, छाकाणि त हिन मुल्क जी पार्लियामेंट क़ैद आहे। सभ खां अहम मसइलो उनजो आजिबो आहे। पार्लियामेंट जे आजिबे खां सवाइ का तब्दीली अची न सघंदी।
ही असीं अवांजी खिदमत में पेश करे रहिया हुआसीं लतीफ़ जमाल जो ख़ूबसूरत लेख। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी खिदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीअ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमकदम बणिजो। जीअं त अव्हीं ॼाणो था त असीं हिन इदारे खे कारोबारी बुनियादनि बदिरां क़ौमी ख़िदमत जे बुनियाद ते हलाए रहिया आहियूं। इन जे करे असांखे हिन इदारे खे हलाइण लाइ ऐं पेरनि ते बीहारण लाइ अव्हांजे माली सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमकदम बणिजो। अव्हीं असां सां ईमेल वसीले या व्हाट्सअप वसीले राब्तो करे सघो था। असांजी वेबसाइट तोड़े प्रोग्रामनि जे बैनर ते मुकमिल पतो मौजूदु आहे। असां सां राब्तो करियो। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारियो। ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।